नाज़रीन, करप्शन जेका एक नासूर बीमारी बणिजी चुकी है। पाकिस्तान जो हो इदारो नाहे बचो जैके करप्शन जी उडो ही खाधो न हुजे। खैरपुर जा भी केतरा इदारा आहिनि जेके करप्शन में बुडल आहिनि। पेश आहे वकार मंगी जी ही रिपोर्ट। करप्शन जेका एक नासूर बीमारी बणिजी चुकी है। पाकिस्तान जो वो इदारो नाहे बचो जैके करप्शन जी उॾाई खाधो न हुजे। खैरपुर जा भी कई एतरा इदारा आहिनि जेके करप्शन में बुडल आहिनि। करप्शन जे बुडल इदारनि जे नंढनि मुलाज़मनि ते क़िस्मत जी देवी भी मेहरबान आहे। अगर ॻाल्हि कजे सिविल अस्पताल जे क्लार्क अब्दुल जब्बार मेमण जी, त हुन करप्शन जे बेड़े में सवार करोड़े रुपयनि जी प्रॉपर्टी ठाही आहे। हुन जी पोस्ट के ॾिसिजे त हू नंढे स्केल जो मुलाज़िम आहे। अगर हुन जी जायदाद ऐं सहूलियतूं ॾिसिजनि त ॼण हू सिंध में सिहत जो वज़ीर लॻल आहे। हाणे करप्शन जे बेताज बादशाह इदारे हाईवे के ॾिसिजे त उते सॼो ॾींहुं करप्शन जा बेड़ा हली रहिया आहिनि, जंहिंमें उतां जा मुलाज़िम सवार थी सोन बराबर पंहिंजी जायदादूं ठाहे रहिया आहिनि। हाईवे डिपार्टमेंट जो टेंडर क्लार्क मुनवर अब्बासी, जंहिंजी पगार घटि ऐं सहूलियतूं वधीक आहिनि। मुनवर अब्बासी टेंडर क्लार्क आहे। उन जी जायदाद मां अंदाज़ो लॻाइजे त ॼण हू सिंध में चीफ सेक्रेटरी लॻल आहे। मुनवर अब्बासी जेको आहे इंजीनियर जो लाडलो आहे। हू ठेकेदारनि खां अधु पेमेंट वठी करे ठीका ॾींदो आहे। आख़िरकार नंढा मुलाज़िम करप्शन करे किरोड़ अरबपति बणिजी वञनि था। उन्हनि किरोड़ अरबपतियुनि ते हिकु आम माण्हू जी नज़र त पइजी वञे थी, उते नेब जी नज़र छो नथी पवे जो करप्ट कामड़नि जी बकड़ धकड़ नथी थिए। इहो हिकु सुवाल या निशान बणियल आहे। वकार हुसैन मंगी, मेरान टीवी न्यूज़, खैरपुर, मीरत।